असां वञी MPs MNs मिनिस्टर जो घेराव करण वेंदासीं, असां हुननि जे दरनि ते वञी धरना हणंदासीं। भला हूअं ई बि त मरूं था न। माजदा ते फायरिंग, यार कोई शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, डॉक्टरियाणी आहे। मासूम न्याणियूं अगवा था कनि। हाणे त दाड़े मां ॾिठो वेगन मां न्याणियूं लाहे विया। पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, पीपुल्स पार्टी ॾोहारनि जी सरपरस्ती थी करे। उन्हनि जा MPs, उन्हनि जा MNs, उन्हनि जा मिनिस्टर्स, उन्हनि जा इवन बल्दियाती लेवल जा जेके उन्हनि जा नुमाइंदा आहिनि, उहे बि लोकल लेवल ते चोरनि जी सरपरस्ती था कनि। जेकी गुलाम मुर्तज़ा जतोई ते डोकरी में मोटरसाइकिल जी चोरी जी FIR थी दाख़िल थिए। इन जो मतिलबु त पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जेकॾहिं कूड़ी गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, जेको एशिया खंड जे वॾे में वॾा ज़मींदार आहिनि, उन्हनि ते मोटरसाइकिल जी चोरी जी कूड़ी FIR दाख़िल करे सघे थी त छा सचा केस दाख़िल नथा करे सघनि ऐं सचनि ॾोहारनि खे पकड़े नथा सघनि। इन में का ॿी राय कोन्हे त पीपुल्स पार्टी हिन सिंध जी तबाही जी ज़िमेदार आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, मां कुझु ॾींहं अवल सखर में हिकिड़ो दीवान हो, हिंदू हो, तव्हां हुनजो डुबरो आचार त ॿुधो आहे। चए थो असांखे फुरियो, असांखां तव्हां सभु कुझु कयो, असांखे मारियो छो था, असांखे गोलियूं छो था आणो। वला मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। सचो सां गवर्नमेंट खे चवां थो, होश खां कमु वठो, जीअण हराम कंदासूं तव्हांजो। तव्हां सम्झो था त अवाम खे परेशान करे पंहिंजी करप्शन खां हुननि जी तवजो हटायूं। तव्हांजी करप्शन तव्हांजो बिब फाड़े हूअं ई पैसा कढंदासीं, न छॾींदासूं तव्हांखे। गुज़िरियल केतिरनि सालनि खां वठी पीपुल्स पार्टी इक़्तिदार में आहे। केरु आहे जेको धाड़ेलनि जी सरपरस्ती थो करे, पुलिस जो रोल छा आहे, ऐं डॉक्टर अवाम खां पोइ, वापारियुनि खां पोइ डॉक्टर बि गैर मौक़ूफ़ आहिनि, इन बारे में छा चओ? पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, पीपुल्स पार्टी ॾोहारनि जी सरपरस्ती थी करे। उन्हनि जा MPs, उन्हनि जा MNs, उन्हनि जा मिनिस्टर्स, उन्हनि जा इवन बल्दियाती लेवल जा जेके उन्हनि जा नुमाइंदा आहिनि, उहे बि लोकल लेवल ते चोरनि जी सरपरस्ती था कनि। जेकी गुलाम मुर्तज़ा जतोई ते डोकरी में मोटरसाइकिल जी चोरी जी FIR थी दाख़िल थिए। इन जो मतिलबु त पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट जेकॾहिं कूड़ी गुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई, जेको एशिया खंड जे वॾे में वॾा ज़मींदार आहिनि, उन्हनि ते मोटरसाइकिल जी चोरी जी कूड़ी FIR दाख़िल करे सघे थी त छा सचा केस दाख़िल नथा करे सघनि ऐं सचनि ॾोहारनि खे पकड़े नथा सघनि। इन में का ॿी राय कोन्हे त पीपुल्स पार्टी हिन सिंध जी तबाही जी ज़िमेदार आहे। ऐं मां तव्हांखे ॿुधायां थो, मां कुझु ॾींहं अवल सखर में हिकिड़ो दीवान हो, हिंदू हो, तव्हां हुनजो डुबरो आचार त ॿुधो आहे। चए थो असांखे फुरियो, असांखां तव्हां सभु कुझु कयो, असांखे मारियो छो था, असांखे गोलियूं छो था आणो। वला मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। 47 खां वठी हिते जेके सिंधू हिंदू आहे, उन्हनि खे तव्हां एॾो सोड़ो कयो, सॼी दुनिया में फैलिजी आहे, सॼी दुनिया में तरक़ी कई अथनि। इहो सिंधी हिंदू हिते हुजे हा त असां सिंगापुर हुजूं हा सिंध। ऐं मां हाणे पढ़ियो त सॼी दुनिया में वधि जंहिं मुल्क जे पासपोर्ट जी अहमियत आहे उहो सिंगापुर आहे। न अमेरिका आहे, न रूस आहे, न बर्तानिया आहे, न चीन आहे, न फ्रांस आहे, न जर्मन आहे, न जापान आहे, सिंगापुर। अॼु सिंध सिंगापुर जे सिंगापुर में बि उनजी तरक़ी में सिंधी हिंदुनि जो वॾो हथु अथव। ही असांखे कहिड़ी हालत करे छॾियो। माजिद माना तव्हां ॿारनि मां नथा मुड़नि, मर्दनि मां नथा मुड़नि, मासूम जेके असांजूं न्याणियूं उन्हनि मां नथा मुड़नि, औरतुनि में अची हथ विधा अथनि। ऐं मां धाड़ेलनि खे हिकिड़ो न्यापो थो ॾियां तव्हांजे थ्रू, इनखे तव्हां महिरबानी करे जेकॾहिं हीउ धाड़ेलनि ताईं पहुचे थो, असांखे धाड़ेल ॿुधाइनि त उन्हनि जो कहिड़ो चङो मुड़ुसु आहे। मां उनखे तव्हांजे थ्रू चवां थो त मां हितो पंहिंजा दोस्त वठी तव्हां वटि अचां थो, तव्हां असांखे बांदी बणायो। जेतिरा पैसा गवर्नमेंट खां चाहियो था वठो त वठो। पाण ई असांजा वकील गवर्नमेंट ते एतिरो प्रेशर विझंदा त अतर जे वकीलनि खे छॾण लाइ पैसा भरियो। मां वञी पंहिंजा पोइ धाड़ेलनि खे चवां थो त गैरत कयो, महिरबानी करे असांजे सिंधियुनि खे रहण ॾियो। तव्हां बि असांखे सोड़ो कयो, एॾो असांखे पीपुल्स पार्टी बि सोड़ो करे। यार को हिन मुल्क में को छा को जीअण जो हक़ ॾींदा। मां हिन MPs MNs जो घेराव करणु वञा थो। मां ही अवामी तहरीक वारनि खे, मां ज़ुल्फ़िकार भुट्टो जूनियर खे, ज़ैन शाह खे, डॉक्टर नियाज़ कालानी खे, रियाज़ चांडे खे ऐं असांजे राशिद महमूद सूमरे खे, ऐं मां ही जेके बि असांजो सिंध जूं जेके बि सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि, मां सभिनी खे अपील करे मां चवंदुसि त असांखे ॿी का वाह कोन्हे को। असां वञी MPs MNs मिनिस्टर जो घेराव करण वेंदासीं, असां हुननि जे दरनि ते वञी धरना हणंदासीं। भला हूअं ई बि त मरूं था न। माजदा ते फायरिंग, यार कोई शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, डॉक्टरियाणी आहे। मासूम न्याणियूं अगवा था कनि। हाणे त दाड़े मां ॾिठो वेगन मां न्याणियूं लाहे विया, जॾहिं असांजी शायदि
इहो धाणे खां अवल जी ॻाल्हि आहे मूंखे हिकिड़ो हुयो न छा हुयो मूंखे यादि न आहे इहो कंदकोट में टीचर्स छा मुतालबो कंदो सिंध गवर्नमेंट खे चवां थो त हीअ अमन अमान ते कंट्रोल कनि हीअ उन्हनि जी ज़िमेदारी आहे हीअ जेकी असां एसपी ऐं डीआईजी जे ख़िलाफ़ नारा हणूं था मां तव्हांखे ॿुधायां थो मां एसपी डीआईजी जे ख़िलाफ़ नारनि जे हक़ में न आहियां मां चवां थो त एसपी खे रखियो कयां डीआईजी खे रखियो केरु वेठो आहे सिंध गवर्नमेंट ज़िमेदार आहे न सॼी सिंध को लाड़काणे जो मसइलो त न आहे न पहिरीं ॻाल्हि इहा त पाकिस्तान जो मसइलो आहे हीअ जो असां चऊं था त वाना वज़ीरिस्तान न बणायो लाड़काणे खे मुंहिंजा दोस्त नारा हणनि था छा वाना वज़ीरिस्तान जेकॾहिं अहिड़ी बदमनी आहे त छा उते इंसान नथा रहनि छा बलूचिस्तान में हीउ जेको पीस थिए थो उते इंसान नथा रहनि या हीउ जेको शनाख्ती कार्ड ॾिसी माण्हू मारण जो रवाज थियो आहे छा उते न आहिनि हाणे मां जेकॾहिं सुभाणे पेंट शर्ट पाए वञा बलूचिस्तान में मूंखे मारिन को तुक आहे मां चवां थो बलोचनि खे तव्हां गैरतमंद क़ौम आहियो महिरबानी करे तव्हां उते पंहिंजी ज़ातियुनि जे ख़िलाफ़ तव्हां गवर्नमेंट जे ख़िलाफ़ एहतजाज जो तव्हांखे राइट आहे तव्हांखे माण्हू मारण जो कंहिं राइट ॾिनो आहे या हिते असांजे धाड़ेलनि खे मां सम्झ में नथी अचे या त उन्हनि जी बदमाशी आहे धाड़ेलनि जी जे बदमाशी आहे त उनखे नकील जेका विझनि उनखे नाथेली जेका विझनि त गवर्नमेंट जो कमु आहे न असां अवाम जो कमु आहे छा असां वटि बंदूक आहे छा असां त निहता वेठा आहियूं ही हालतूं तमामु घणो जेको आहे सो ॿिए तरफ़ वञनि थियूं मां तव्हांजे तवसुल सां गवर्नमेंट खे चवां थो होश खां कमु वठो जीअण हराम कंदासूं तव्हांजो तव्हां सम्झो था त अवाम खे परेशान करे पंहिंजी करप्शन खां हुननि जी तवजो हटायूं तव्हांजी करप्शन तव्हांजो बिब फाड़े हूअं ई पैसा कढंदासीं न छॾींदासूं तव्हांखे